फाका रहन था, वड़ा घर जा भाती अक्सर पुछन था, नथा बार नंढड़ा सुणान सा समझन, न कोई परिंजे कहानी ते परचन, बच्चा मानी मानी पुकारे मरी विया, ऐं मानीअ जे उढके में वेला टरी विया। हू धाड़े जा कुत्ता ओहो खाज खाइन, जंहिंजे लाइ असांजा बचा पिया वाझाइन। चयुमि ईअं छो आ भलाड़े भिटाई, त अखियुनि मां कुझु लुड़क वहाए चई दुनिया जो दस्तूर ही आ भाई। भॻवान थोरे माफ़ी कयो यार, भला असांखे ॻाल्हाइण ॾियो या असीं वञूं हलिया। तव्हांजी ॿुधीसूं फिदा सोलंकी तरफ़ां अॼु जेका हीअ खुलियल कचहरी कई वई आहे, उन जो बुनियादी मक़सदु इहो हो त मटियारी ज़िलो जेको आहे उहो मसइलनि में फाथल आहे, मथां इलेक्शन बि आहे। इन करे असांजो हक़ आहे त असीं पंहिंजा मसइला आउट करियूं, उहे चूंडियल नुमाइंदनि जे आॾो बि करियूं त बाबा ही असांजा हक़ आहिनि, ऑफिसरनि खे बि ॿुधायूं ही असांजा हक़ आहिनि। पर अफ़सोस आहे अॼोकी कचहरी न, पर जिते जिते बि कचहरी थींदी आहे उते न को चूंडियल नुमाइंदो ईंदो आहे न को ऑफिसर ईंदो आहे। छो त हू सम्झंदा आहिनि त ही जेके बि मसइला आहिनि उन्हनि जो तइलक असां सां आहे, असांखे जवाबु ॾियणो पवंदो। उन करे हू अवामी अदालत में अचनि छो? असां सम्झूं था त 8 लख माण्हू मटियारी ज़िले जा बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। पीअण जो पाणी मटियारीअ जो उन में सखियो पैदा थी वियो आहे। असांजा माण्हू यरकान जे बीमारीअ में, गुर्दे जे बीमारीअ में वठिजी विया आहिनि। 92 करोड़ रुपया डीसीए जे अकाउंट में पियल आहिनि, पर आरओ प्लांट नथा लॻनि। छो नथा लॻनि? जो हुननि खे माण्हुनि सां का मोहबत कान्हे। अरबूं रुपया जेके आयल आहिनि तव्हांजे तरक़ियाती हिन कमनि लाइ आयल आहिनि, ज़िले लाइ आयल आहिनि, पर रुपयो बि ख़र्च नथो थिए। सॼे ज़िले जी हालत इहा आहे, जीअं भिटाई चयो आहे त कुल्हे फाट में कंजरो, मथो उघाड़ो, भेनर पुॼाड़ो, बुरे हिन फबोरो। सॼो ज़िलो जेको आहे उहो ईअं लॻो पियो आहे ॼण एथो पिया ऐं थर में था रहूं। थर में बि ॼण रोड भला ठही न हुयो। हिते जी सूरत हाल इस्पतालनि जी आहे। हाला मटियारी सईदाबाद में 8 करोड़ रुपया अचनि था। डॉक्टर 40 डॉक्टरनि जे जॻह ते हाला में 3 डॉक्टर वेठा आहिनि। माण्हू मरनि पिया बेदर्दीअ सां। वरी जेको माण्हू कमु करणु चाहे थो त ॾिसो, हाला पुराणा रोड ते मुफ्ती ख़ालिद जी इस्पताल, उहे 5 लखनि में, उहा बि डोनेशन ते। जेको माण्हू कमु करणु चाहींदो आहे न, उनखे दुनिया जी का बि ताक़त कान रोकींदी आहे। मुफ्ती साहब जी इस्पताल हाला जे इस्पताल खां भली थी हले। हिते का बि दवा कान्हे, माण्हू लावारस बेहोश बनियल आहिनि। रोड रस्तनि जी इहा हालत आहे। तव्हांजे साम्हूं असांजो मुर्शिद भिटाई, उन जे लाइ 98 करोड़ रुपया ब्यूटिफिकेशन प्लान आहे। सभु रुगो खाई विया, को हिकिड़ो कमु कोन कयूं। दुनिया में तई वञी ॾिसो त ढंढुनि जी हालत कहिड़ी हूंदी आहे, पिकनिक पॉइंट हूंदियूं आहिनि, चरियाहनि जी हालत कहिड़ी हूंदी आहे। उते माण्हू घुमण वेंदा आहिनि। हिते जॾहिं भिटाई जे ढंढे कराड़ ते था वञूं त अखियुनि मां लुड़क था किरो पवनि। ऐं लतीफ़ ईअं चयो आहे हिननि हाकमनि लाइ त ही मुंहुं ॾेई वञ, तूं बिहो खाई न मोए, तोसी मनी रॼायूं, तोसी सगुण कनि, तूं मथां कीअं सगाई मारूं। भिटाई चयो आहे, आउं घुट छो त उन्हनि भिटाई जे शहर सां इहा हालत थी आहे। सूफ़ी यूनिवर्सिटी 15 साल थिया आहिनि, 2 कॉलेज जे कमरनि में हले पई। उन में कंहिंजा ॿार पढ़ंदा, मटियारी ज़िले जा पढ़ंदा। छो त असां हैदराबाद, कराची में ॿार नथा पढ़नि। इहा मॉडर्न साइंस यूनिवर्सिटी आहे। उनखे हितां जे मीर साहबनि 10 एकड़ ज़मीन ॾिनी, पर
असांजे हाकिमनि खे ॻाल्हि वणे नथी हितां 5 ॼणनि ते माण्हू मोकिलियूं असेंबलीअ में त हिते यूनिवर्सिटी न ठहे हिकिड़ा इदारा हलनि कोन ॿियनि इदारनि सां माटे जी मां वारो सलूक पब्लिक स्कूल सॼी सिंध में पब्लिक स्कूल ठही विया 20 साल थिया आहिनि भिटाई जो पब्लिक स्कूल नथो ठहे छो त ग़रीबनि जा ॿार पढ़ंदा जेके फटपटीअ ते मोटरसाइकिल ते साइकिलुनि ते त पढ़ंदा इल्म सां दुश्मनी सिंध जे वॾेरे जी पुरानी रवायत रही आहे ऐं चवंदो आहे त पिणे पढ़ियो जो तूं थो पढ़ी मां पिणे मुंहिंजा जुतियूं जसाए मरी वियो ही बि हीअं ज़लील टके जो थी मरे हुन करे पुछणो पवंदो माथ करियां तां मुशरिक थिया पुछां तां काफ़िर इन ही वाई वर को सम्झे सचे तव्हांखे पुछणो पवंदो धोर ऐं ढगो न बंजणो पवंदो जेसी ताईं न पुछंदो हाणे बीडीए जी इलेक्शन बीडीए जे इलेक्शन में ही सभु तव्हां ॾे ईंदा जीपूं भरे ईंदा ॿिया माण्हू वठी ईंदा असां हिननि जा कॾहिं मुखालिफ़ कोन आहियूं ज़ाती तौर हर माण्हू अलाह असांखे इज़त आहे हिननि खे विहारजो हिननि खे बिस्केट खाराइजो पर हिननि खे ॿुधाइजो त 15 साल ताईं असां ते हुकूमत कई अथव असांजे बचनि जे तइलीम लाइ तव्हां छा कयो ब्रिटिशा मटियारी हाला ऐं सईदाबाद लाइ तव्हां छा कयो सुवाल करणु तव्हांखे ज़रूरी आहे छो त हिते अस्पतालूं जेके आहिनि न उन्हनि में तही था वञो हिते जे इदारनि में तही था वञो ही त हिननि जा ॿार ॿाहिरि था पढ़नि ही पाणी बि फिरास जो था पीअनि ही नथा पीअनि उन करे जिते बाहि भरे उहा जाइ जले बुख ऐं बदहालीअ जे वर चढ़ी वई आहे सॼी सिंध में इंडस्ट्री लॻे थी असां वटि अजन शाह रोड ते हिकिड़ी चकी लॻियल आहे हिते यको ज़ून मंज़ूर थियल हो कारखाननि जो पर असांजे उन्हनि वॾनि भोतारनि पैसा वठी रिश्वत वठी उहा ॾेई छॾी अॼु गदून जेको इलाइक़ो आहे सरहद सूबे जो उते कारखाना लॻा पिया उन करे जेसी ताईं तव्हीं पुछंदो न छो त वोट महिल बाबा तव्हांजे निराड़ ते बंदूक कोन रखियो था तव्हां वटि हिकिड़ी हथियार आहे उहो हथियार आहे वोट जे पर्चीअ जो गुलाम मुस्तफा जतोई के जॾहिं रहमतुल्लाह बीहण हारायो छा कयईं जो पंहिंजा दर खोले छॾियईं अॼु उते तव्हां ॾिसो जतोई जे माण्हू ते मिसकीन अली गुल ख़ासि अली सिविल जज अॼु सेशन जज ॿिया ऑफिसर सभु जेकॾहिं तव्हीं न पुछंदो त तव्हांजो नस्ल जेको आहे इहो तव्हां ते मलामत कंदो छो त असीं बचा पढ़ाई कोन सघंदासीं न महांगल स्कूल हिते स्कूल हलण कोन्हे ॿाहिरि असां वटि वसाइल कोन्हे उन करे तव्हांखे मैदान करणो पवंदो ॻाल्हाइणो पवंदो असीं इहे कोन था चऊं त कहीं बंदूक खणो रत खणो कंहिंसां बदतमीज़ी कयो न अख़लाक जे अंदरि ऐं पंहिंजूं ही जेके ॻोठ आहिनि ही शहर आहिनि मोर्चा आहिनि इहे मोर्चा आहिनि असांजा इन्हनि में पंहिंजूं तंज़ीमूं ठाहियो नौजवान इताद ठाहियो शहरी इताद ठाहियो ॻोठाणा इताद ठाहियो ॿधी कयो ऐं ॿधी करे फ़ैसिलो कयो त जेको माण्हू असां वटि ईंदो तव्हां सां लिखत में वाइदो ऐं वचन कंदो त तव्हांजा रोड ठहंदा तव्हांजा रस्ता ठहंदा तव्हांजा स्कूल ठहंदा तव्हांजूं अस्पतालूं ठहंदियूं पोइ उन वचन वाइदे खां पोइ वोट ॾियो न त हुनखे चओ हाणे महिरबानी असां 15 साल त तोखे वोट ॾिनूं न हाणे त असांजी जान छॾ न उन करे तव्हांखे सॼी ॻाल्हि सम्झणी पवंदी मटियारी ज़िलो तमामु नंढड़ो ज़िलो आहे उन मोरीअ खां वठी हाला बराच ताईं ज़िलो ख़तमु माना अधु कलाक जी ड्राइव ते ज़िलो आहे ऐं सरसब्ज़ ज़िलो आहे हिते ही कारखाना नथा आहिनि जेके नंढा नंढा जेके काटे जूं फैक्ट्रियूं आहिनि त हीअ असांजा नौजवान आहिनि हे बेरोज़गार वेठा आहिनि सभिनि खे रोज़गार मिले असां वटि वज़ीर थींदो गाॾी वठंदो कराची में बंगलो वठंदो पर इंडस्ट्री कोन हलंदो त ही माण्हू सुधरनि न हिननि जा बाॾाॾा जीअं नक डसाए मरी विया ही बि मरनि उन करे असांखे पंहिंजे हक़नि जे वास्ते पंहिंजे धरतीअ जे वास्ते पंहिंजे मुस्तक़बिल जे वास्ते उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां पुछाणो कंदो हिकिड़े माण्हू खां पुछंदो ई कोन मूंखे हिकिड़ो लतीफ़ो यादि थो अचे हिकिड़े वॾे वॾो नौकर पोइ उनखे मारींदो कुटींदो
किथां वञा छा करियां तो खादम माछी करे माण्हू वटि वियो ॾे सलाह ॾेई ॾे ख़बर हुनखे सलाह ॾेई छॾी हू मारेसि कुटे चएसि फ़र्क़ु थोरो आहे वरी हू मारेसि कुटे थी फ़र्क़ु थोरो आहे वॾी रोज़ हेॾो मारियांसि थो गारियूं थो ॾियां हीउ कुझु ई नथो चए ॿुधाए फ़र्क़ु कहिड़ो आहे चई न साईं कोन ॿुधाई चई ॿुधाए चई पोइ मारींदे कोन चई हा चई फ़र्क़ु इहो आहे त तूं ॾाढे थो गारियूं ॾियां दिलि में सभु ॼाए पियो उन करे हिननि हरामनि सां फ़र्क़ु रखो सुफ़बंदी कयो सुफ़बंदी न कंदव तव्हांजो नस्ल ईअं ज़लील ख़्वार थी उन करे पंहिंजी सुफ़बंदी कयो पंहिंजे इदारनि जी मालिकी कयो स्कूलनि जी मालिकी कयो अस्पतालनि जी मालिकी कयो रोडनि जी मालिकी कयो ॻोठनि जी मालिकी कयो असीं इहे कोन था चऊं त तव्हीं हिनखे वोट ॾियो हिनखे न ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे छो त फ़ैसिलो तव्हांजो हलंदो जेको तव्हांजी अदालत में अचे उनखे अदालत में बीहारियो उन खां सुवाल जवाब कयो उन खां पुछो पंजाब में ईअं वञनि MNA चूंडी जी वञे पाणीअ जे गटर में माण्हू हलाईंदा आहिनि चितू MNA हीअ असांजी हालत आहे उन करे सितम की न साहिबो बगावत कभी सितम कर रहा बर्पा कयामत कभी जेको तव्हांजे बदन खे ज़लील करे जेको तव्हांजे नस्ल खे ज़लील करे उन सां ठा कोन थींदो इज़तुनि जा सौदा न आहिनि थींदा उन करे तव्हां हाणे फ़ैसिले जे मोड़ ते आया आहियो ही जेके पाण खे अकिलत चवनि पिया अकिलत न आहियो त हिन धरतीअ जा धणी आहियो सिंध जा वारस आहियो छो त हिते जी जेका तइमीर आहे तरक़ी आहे हुन में भीलनि ऐं गोलनि जो किरदारु आहे असां अॼु तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं जे केरु तव्हां सां को मसइलो चओ सिंध जा नौजवान सिंध जी सिविल सोसाइटी तव्हां सां गॾु बीहंदी तव्हां पाण खे अकेलो ऐं लवारस न सम्झो जेको भोतार ऐं वॾेरो सम्झे थो त हिते जो भील ऐं बागड़ी अकेलो आहे उहो पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे असीं पंहिंजे माण्हुनि खे मारण कोन ॾींदासीं उन्हनि खे बेयारो मददगार कोन कंदासीं बाक़ी वोटनि न वोट वठण जे लाइ करी थो हिकिड़े शाइर हिन लाइ चयो जी वोट वठण जे लाइ करी थो पोइ त सां परचा वॾेरा तोसां नाहे ठाह वॾेरा पारूं तुंहिंजूं पुख़्तियूं नाहिनि खोटे कढ भई लाह वॾेरा तोसां नाहे ठाह वॾेरा सो उन करे ही सभु तव्हांजे वोटनि ते वज़ीर थीनि था मिनिस्टर थियनि था असांजी उन्हनि सां का ज़ाती दुश्मनी न आहे असीं चऊं था त भाउ माण्हुनि जे वोटनि ते अचो था माण्हुनि जी ख़िदमत कयो जेको माण्हुनि जी ख़िदमत नथो करे उनखे हिन इलेक्शननि में बीहण जो हक़ न आहे हुज़ूर साईं जी हदीस जी ख़ैरुनास में इहा न हुनास जी तव्हां में भलो हुआ जेको माण्हुनि जी ख़िदमत थो करे हाणे इहो फ़र्क़ु तव्हांखे ॾिसणो आहे त भलो कहिड़ो आहे भाड़ियो कहिड़ो आहे सुठो कहिड़ो आहे अवाम जो हाकिम कहिड़ो आहे दर्दनि वारो कहिड़ो आहे जेको तव्हांजे ॾुख सुख में बीहे जेको तव्हां सां हर मसइले में बीहे उहो तव्हांजो माइट पाए अज़ीज़ पाए सॼणो पाए पर जेको तव्हांजो कुल्हे कांधी नथो थिए उन अहिड़ी माइटीअ खां खट चवंदा आहिनि भाड़े माण्हू खां खट खाली चङी उन करे पंहिंजे माण्हुनि सां मोहबत कयो मोहबत पाए मन में रुंधा रोड़िया जिन तिन जो सराफ़ न थो रहे ही मोहबत जो मैदान प्यार जो मैदान ऐं सिंधी माण्हू तसफ़ जा पोइ लॻे मोहबत ऐं प्यार जा पोइ लॻे अॼु हेॾो मांडाण मचायो आहे फिदा सोलंगी साहब जंहिंमें सभिनी दोस्तनि खे अचणु खपे हा पर सभु न आया उन करे को ऑफिसर खां ॾिनूं को भोतार खां ॾिनूं को कंहिंखां ॾिनूं ॾिजो हिकिड़े ख़ुदा जी ज़ात खां लतीफ़ चयो आहे न जा भूम पहिरे सा भूम मथे सजणे ढिग लटबा धूड़ में अभी ॾिठासूं ॾींहं मड़े ॾूं उथी लोच लतीफ़ चयो ज़िंदगी ॿ ॾींहं हिकिड़ो ॼमण जो नालो आहे ॿियो मरण जो नालो आहे जंहिं माण्हू जो किरदारु हूंदो जंहिं माण्हू जी महिनत हूंदी उनखे यादि कयो वेंदो न त कबरूं त खोड़ भरियूं पियूं आहिनि जेके चवंदा हुआ मरी वेंदासीं विढ़ंदासीं मरी वेंदा उहे बि मरी विया इन करे इज़त जी ज़िंदगी मरो गैरत जी ज़िंदगी मरो ऐं गैरत ऐं इज़त माण्हू ते सौदेबाज़ी न कंदो आहे जेको सौदेबाज़ी कंदो आहे उहो रोज़ मरंदो ऐं जीअंदो किन मलाहनि लॻियो जिन खे मारिया मछ पिया रुननि रणनि में तनी संधा रछ हाणे पाणे मरो मछ वियो मान मरण जो महिरबानी मेहरबानी साईं अयाज़ मेमो साहब
आउं गुज़ारिश कंदुसि कामरेड रशीद जैसे साहब खे त पाण अचनि ऐं अॼु जेके अवामी मसइलनि जे हवाले सां पंहिंजा राय ॾियनि। महिरबानी। सजणे साणी कहणा सी विसरे हेफ़ जिनी के होए वतन जिन विसारियो। स्टेज ते वेठल निहायती क़ाबिल एहतराम मुख़्तलिफ़ प्रेस क्लब जा साथी दोस्तों, हेठि पिंडाल में वेठल मुख़्तलिफ़ मकतब जा साथियों, GS ही अहिड़ो काज जेको फिदासो लॻी सजायो। असांखे जीअं ई दावत मिली ॾाढी असांखे इंतज़ार हो त हिते खंडू ऐं पसगरदा जा माण्हू ऐं ज़िले मटियारी जा ऑफिसर ऐं ज़िले जा चूंडियल नुमाइंदा ईंदा ऐं पंहिंजनि माण्हुनि जा मसइला ॿुधंदा ऐं उन्हनि जे हल लाइ को न को नोटिस वठंदा। पर हिते त इहा हालत लॻी पई, गोबरनि खां ॿेर घिरण जी हालत लॻी पई ऐं ॾाढी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त हिते जे नंढनि नंढनि मसइलनि जे वाक़ुफ़ हूंदे बि हितां जा नुमाइंदा ई कमलाकार कया वेठा आहिनि ॼण त इन्हनि सभिनी मसइलनि जो ज़िम्मेवार हुजनि चोरनि जा साथारी हुजनि। ही तक़रीबन दोस्त जेके हेॾा पोयां काज़ी साहब वारनि जी जेका स्कीम जो मामिलो तक़रीबन दोस्तनि जो ई वॾो मसइलो आहे, सिंपल मसइलो आहे। मसइले जो हल ई इहो आहे, हिकिड़ो ॾींहुं तव्हां मुड़सी कहिड़ी हाला वेझो अथव, हितां पंथ ईंदो त अधु कलाक पहुची ईंदो, हुते जेको MNA MP रहे थो न 2 कलाक उन जे दर ते धरणो हूंदो, तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। ही स्कीम हलाइण जा मालिक जेका उन मालिक जा सरबराह जेके आहिनि इहे MNA MP अथव, उते ईंदो त मसइलो हल थियो न त मसइलो हल कोन थींदो। ऐं उन जा जेके मैनेजर आहिनि जेके उन जा कमदार करा उन जा मालिक बि MP MNA आहिनि, त उते ईंदो त मसइलो सभु मसइला हल थी वेंदा हलिया। हिते जिन दोस्तनि जिन जेके मसइला सरदार रियाज़ में दोस्तनि ॻाल्हायो, सहाफ़ियुनि ॻाल्हायो, यकीनन सभिनी मसइलनि जा ज़िम्मेवार MPA MNA सभु पेरा चोरीअ जा उन्हनि ॾांहुं वञनि था, मंशियात फ़रोशनि जा पेरा उन्हनि ॾे वञनि था, करप्शन जा पेरा उन्हनि ॾांहुं वञनि था। हाणे असां माण्हुनि ते आहे हिन शइ डिसीशन करण जो त हाणे हिननि जो घेराव कयूं। जेकॾहिं हिन जो घेराव न कंदासीं त ही चोर ही लुटेरा अॻे वांगुरु हमेशह फबंदा रहंदा। ॾुख जी ॻाल्हि इहा आहे, साफ़ी हितां जे मौजूदा साफ़ी जेके हिते वेठा आहिनि साफ़ी उनखे जज बनाईंदे हुअण त ई खपे हा त ज़िले जा ॿिया वॾा जेके साफ़ी पाण वॾो साफ़ी सम्झनि था उहे बि हिननि दोस्तनि वटि अचनि हा, हिन गर्मी में दोस्तनि वटि वेहनि हा। छो जो असां ॾिठो आहे त ही जेके ग़रीब साफ़ी आहिनि उन्हनि जे हर सद में सॾियनि था, उनजे मरणे ते उनजे पढ़णे ते हुनजे प्रोग्राम में डोड़ी वीचारा पेरे उघाड़े जिस्म जा पघर ॻाड़े पहुचनि था, पर ख़बर न आहे वॾा साफ़ी जेके पाण खे अलाए छा सम्झनि था, हिन खे अलाए छा था सम्झनि, हिन खे रिस्पॉन्स छो कोन था ॾियनि। जो अॼु इफ़्ता जे कचहरी जी हीअ हालत आहे। बहरहाल मायूसी कुफर आहे, तव्हांजो जेको अमल आहे, तव्हांजी जेका ॻाल्हि आहे, यकीनन कंहिं न कंहिं ॾींहुं ही वॾा दीवार लोॾे विझंदी। हिन दीवार जा जेके विच में वेठल माण्हू आहिनि उहे सभु तव्हांजे बचड़नि जी हक़नि जे धारो हणंदड़ आहिनि। ॿी ॻाल्हि हिते हर ॻाल्हि अक़लियत थी हले थी, हर ॻाल्हि अक़लियत थी हले थी, पर मां हिन स्टेज तां अक़लियती भार में चवां थो त सॼी सिंध अंदरि अगरि कंहिं बि अक़लियती भाउ ते का आङुर खजी आहे, सॼी सिंध हुन सां गॾु बीठी आहे। भले उहा केॾी बि कॾी वॾी ताक़तवर थोरो हुजे, उन ते भले बि कहिड़ो रियासत जो आशीर्वाद हुजे, उन ते कहिड़ो बि MNA MP जो हथ हुजे, पर अगरि कंहिं बि सिंध जे वारस ते कंहिं आङुर बि खई आहे, सॼी सिंध हुन सां गॾु बीठी आहे। हिनखे अक़लियती पंहिंजे पाण खे अकेलो न सम्झनि, सॼी सिंध हुननि सां गॾु आहे। अगरि कंहिंखे दिमाग़ में वाह त हीअ अक़लियती अकेलान सां हक़ खाई वेंदासीं, या उन जेको ज़मीन जे टुकड़े ते कब्ज़ो करे ईंदासीं, या उन नाली न ठाहिण ॾींदासीं, या उन जेको 24 साल PRC मसइला खाईंदासीं, या हुनजी भुल आहे।
सिंध जी तारीख़ गवाह आहे त हिन वतन जा वारिस हिन वतन खे संवारण में हिननि कोल्हनि ऐं भीलनि जो वॾो किरदारु आहे पर ॼाणे वाणे उन्हनि खे वॾे दीवार सां लॻायो थो वञे उनखे नीच दर्जो ॾिनो थो वञे या उनजी भुल आहे त सुभाणे जा फ़ैसिला सुभाणे थींदा ऐं जेके बि माण्हू हिन धरती ते क़ाबिज़ आहिनि ऐं तव्हांजे बचनि ते क़ाबिज़ थी वेठा आहिनि जेकॾहिं सुभाणे BD इलेक्शन में हिननि चोरनि लुटेरनि जो घेराव न कंदो पोइ तव्हांजो अलाह हाफ़िज़ आहे। ॿी आख़िरी ॻाल्हि मां साहब जेके वेठल आहिनि उनखे चवंदुसि जॾहिं बि इलेक्शन में ही सभिनी दोस्तनि ॾे वञनि कहिड़े बि जेका थोरो इलेक्शन में बीहे उन्हनि बि दोस्त साहब बि वञनि त जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खां त पुछनि त ज़िले जी ही हालत छाजे करे आहे बजट काॾे वई हली ज़िले काउंसिल जी बजट किॾां वई यूस जी बजट किॾां वयूं पर जेके हिननि इक़्तिदारी धुरनि जे मुक़ाबले में जेके दोस्त बीठा हुआ जेका धुरनि जे मुक़ाबले बीठी हुई उन्हनि खां पुछा कनि त हिननि 15 साल में भला तव्हांजो रोल छा रहियो आहे या छंड छाण थींदी जीअं हिते छंड छाण थी आहे जेकॾहिं साहब हिननि सभिनी मेंबरनि जो छंड छाण कंदा त यकीननि ग़रीबनि जो पर जलाउ थी पवंदो। तव्हां दोस्तनि सभिनी महिरबानी।